सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह भेरो ॿीहर चयो आहे त सिंध जे हिसे जे पाणीअ मां हिकु फुड़ो बि कंहिंखे न ॾिनो वेंदो। सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मसइलो चोलिस्तान ऐं चोबहार जो आहे। हिकु काग़ज़ आहे जंहिंजे लाइ चए पियो वञे त 6 अरब ख़र्च कया पिया वञनि। सैयद मुराद अली शाह चयो त एहतिजाज करण वारनि खे चऊं था त एहतिजाज जो वक़्तु आयो त तव्हांखे घुराईंदासीं। मूंखे यकीन आहे त एहतिजाज कंदासीं त MQM बि गॾु हूंदी। एहतिजाज करने से नहीं रोकते। एहतिजाज तो हमारे लिए तो अच्छा केस बनता है, एहतिजाज करें। हाँ, कानून को मेहरबानी करके हाथ में ना लो, गलत बात ना करें। एहतिजाज का अगर वक्त आया, अगर खुदा ना खास्ता, तो हम आपको इनवाइट करेंगे। हमने पहले भी किया है। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने कम्मू शहीद पे जाके धरना दिया था कालाबाग डैम के खिलाफ। जब यहाँ से MQM मुत्तहिदा कौमी मूवमेंट निसार खोड़ो साहब ने वो करारदाद साइन की थी, आपकी तरफ से सैयद सरदार अहमद साहब ने की थी करारदाद ग्रेटर थल कनाल के खिलाफ, तो पीपल्स पार्टी रोडों पे निकली थी। आप साथ नहीं दिया था आपने उस वक्त, हम रोडों पे निकले थे, आप हुकूमत में थे, रोडों पे नहीं निकले थे। खैर, आपकी मेहरबानी, आपने करारदाद में साथ दिया। तो अगर ज़रूरत पड़ी तो मैं उम्मीद करता हूँ कि मेरे साथ अली खुर्शीदी भी होगा, मेरे साथ शब्बीर भी होगा ना शब्बीर? नाराज़ ना हो जाए वो, शब्बीर भी होगा, ताकि हम अपने सूबे के लोगों के हकूक़ का तहफ़्फ़ुज़ कर सकें मिल के। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो त पंजाब हुकूमत बोरिंग जे पाणीअ सां ग्रीन इनिशिएटिव जो कमु करायो आहे। उन्हीअ कम खे चयो पियो वञे त केनालनि जो कमु थिए पियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त दरिया खां 300 मील अॻिते खॾ खोटी वई आहे। उते बि को ख़ानगी मनसूबो हले पियो। ट्यूबवेल वारे पाणीअ ते त असां एतिराज़ नथा करे सघूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हिकु साहब वीलाग ठाहे चए थो त केनाल लाइ 6 अरब रुपया रखिया विया आहिनि। ॿियो मूंखे चवे थो त केनाल ते 25 किलोमीटर कमु थी वियो आहे। 300 मील वारो केनाल आख़िर कीअं लिक छप में ठही सघे थो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त मां ॿीहर चवां थो त सिंध जे हिसे जे पाणीअ मां हिकु फुड़ो बि कंहिंखे न ॾिनो वेंदो। हुन चयो त K4 ते तेज़ीअ सां कमु जारी आहे। समूरा फंड्स जारी कया विया आहिनि। हब केनाल लाइ 12 अरब रुपयनि जी रिथा शुरू कई वई आहे। अगस्त ताईं 9 हब केनाल ठही वेंदो। सैयद मुराद अली शाह चयो त सिंध में अॻु खां हालतूं बहितर आहिनि। असांजी नियत ते शक न कयो वञे। सिंध हुकूमत अवाम जे उमेदुनि ते पूरो लहंदी। सिंध में हाणे माहौल बहितर आहे, लाहा चाढ़ा ईंदा आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हुकूमत हर साल बजट खां पहिरीं बजट ते बहस कंदी आहे। PP 1970 खां पोइ सिंध जी सभ खां वॾी जमायत तौरु साम्हूं आई आहे। हुन चयो त असेंबली में चयो त कराचीअ खे पाणी नथो ॾिनो वञे। हुन लाइ कमु हली रहियो आहे। अपोज़िशन लीडर चयो त कराचीअ खे पाणी नथो ॾिनो वञे। कराची सॼे मुल्क जी जान आहे। हिकु मेंबर जी तजवीज़ आहे। मूं सभु लिखियो आहे। वॾे वज़ीर चयो त कराचीअ में जनमु वरितो आहे। सिंधु दरिया जो पाणी पीतो आहे जेको हेसी ताईं अचे थो। हिन वक़्त ताईं असां 2000 अरब रुपया रिलीज़ करे चुका आहियूं। अटकल 1400 अरब रुपयनि खां वधीक ख़र्च करे चुका आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त हिन वक़्त ताईं तरक़ियाती कमनि लाइ 475 अरब रुपया रिलीज़ करे चुका आहियूं। हिन वक़्त ताईं 300 अरब रुपयनि खां वधीक तरक़ियाती कमनि ते ख़र्च करे चुका आहियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध अंदरि दहशतगर्दीअ में 2013 खां पोइ घटिताई अचणु शुरू थी। सिंध असेंबली दहशतगर्दीअ ख़िलाफ़ ठहराव बि पास कयो। हू KP ऐं बलोचिस्तान में दहशतगर्दी ॿीहर कर खणी रही आहे। उन खां अॻु सिंध असेंबली में मेंबरनि पारां पेश कयल तजवीज़ुनि खे बजट में गौर हेठि आणण वारो ठहराव मंज़ूर कयो वियो। वॾे वज़ीर मेंबरनि पारां पेश कयल तजवीज़ुनि खे ईंदड़ बजट में गौर हेठि आणण लाइ ठहराव पेश कयो। सिंध असेंबलीअ वॾे वज़ीर पारां पेश कयल ठहराव अक्सरियत सां मंज़ूर करे वरितो।